नंगर क्या होंदे देगियूं भत जूं लाथियूं हूंदई तव्हांखे बि खारायो अथई न न खाराई थी त पई हूंदी कुंड में ये न ये कजो हाँ पई आहे इंशाल्लाह तव्हां बि खाईंदो इन ॻाल्हि ते घणा इतराज़ात हूंदा आहिनि त बाबा फुज़ूल ख़र्च हे जेका तव्हां भत जूं देगियूं था लाहियो या नंगर था कयो या जेको बि कुझु तव्हां कयो था इहो फुज़ूल ख़र्च आहे इन में को बि सवाबु कोन्हे ऐं न कयो त बहितर आहे मसलन हिकिड़ी रवायत तो तव्हांजे आॾो पेश कया अल्लामा सनाउल्लाह पानीपती तफ़सीर मज़हरी में एक रवायत लिखी आहे त मदीने जो साईं तो फरमाए त जॾहिं जंहिंजे बि घर में को वफ़ात करे थो वञे पोइ जेकॾहिं पीउ वफ़ात कई भाउ कई अम्मा कई अदी कई केर बि घर में वफ़ात करे थो वञे किताब मां वटि मौजूदु आहे जेकॾहिं इतराज़ थींदो त पोइ वाइद खां पोइ किताब मां ॾेखारींदुमि रहमतुल्लाह अलैह इहा हदीस मुबारक दर्ज कई आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त जेकॾहिं कंहिंजे घर में को शख़्स वफ़ात करे वञे ऐं उन जे ईसाले सवाब लाइ कुझु न कुझु जेको बि हू शइ तयारु करे मिसलन तव्हां नंगर तयारु कयो उहो डीशक में आयो नंगर तव्हांजो पाटड़नि में आयो नंगर तव्हांजो पाट में खणी आयो या थाल में खणी आयो जेको तव्हांखे अलाह घर में थाम ॾिना उनजे आॾो बंदनि जे आॾो पेश कया पर मुंहिंजो सुहिणो नबी थो फरमाए त उहो सारो थाम मलाइक नूर जे थावन में खणी करे उन मैयत जे कब्र जे मथां वञी बीही चवंदा आहिनि ए कब्र वारा हे तुंहिंजे पोयनि तुंहिंजे लाइ कयो आहे तूं क़बूल कर रे सुभान अल्लाह आवाज़ न आयो मूं सां ॻाल्हायो तुंहिंजे पोयनि ख़ैर ख़ैरात कई आहे देर पोइ ते कर अदा नहीं ॿुधी पई आहे हे तुझे ला खैरात कया कबूल कर हेरे ॾिसो न मूं ॾिसो न वाइज मां थो कयां खैर खैरात कया हे तूं कबूल कर मुंहिंजो सुहिणो नबी थो फरमाए त उहो कबूल त कंदो आहे पर उहा शइ उनखे कब्र जे अंदरि ॾेखारी वेंदी आहे ऐं उनखे ख़ुशी एतिरी थींदी आहे जो वमा फीहा दुनिया आख़िरत जूं ख़ुशियूं हिकिड़े तरफ़ उन कब्र वारे खे ईसाल सवाब पहचान हिकिड़े तरफ़ आहे सुभान अल्लाह मुझो नबी तो फरमाए तो वो कब्र वारो खुश थो थे अब कब्र वारो कलायो न था कब्र वारो खुश थो थे त मुझे पोयन मुझे लाइ हे सब कुछ मोकिलियो आ उनखे खुशी थी थे हाने बुधो मुझो पाक नबी तो चवे त जेके भरसा कब्रूं आहिनि चवा न ये थोड़े चइबो थोरो खुलो सुभान अल्लाह जैसा भरसा कब्रूं आहिनि जंहिंजा पोयां उन्हनि जे लाइ नथा मोकिलनि ॻाल्हायो छो नथा सुभान अल्लाह जंहिंजे लाइ पोयां नथा मोकिलनि पाक रसूलुल्लाह जी हदीस मुबारक है साईं था फरमाइनि त उहे पारे वारा कब्र वारा गमगीन था छन दुखयल था छन त असांजे पोयनि असांजे लाइ न मोकिलियो सुभान अल्लाह तव्हां में को आहे जेको मुक़ाम ते पूर्ण जे महिल वियो हुजे सुभान अल्लाह टे ॼणा विया हुजनि के भउ थींदो आहे हाणे हेतिरी त कब्र जे विच में वंद काई हूंदी हेॾो हे मैयत हेॾो हेॾो कब्र आहे माना हेॾी मिटीअ जी दीवार हूंदी सिरुनि वारी बि न त मथां सोराख़ थिए मिटीअ जी दीवार आहे मुंहिंजो पाक नबी थो फरमाए त हेॾो वारो गमगीन थो थिए त मुंहिंजे लाइ छो न मोकिलियई माना उन्हनि खे गम थो थिए मां थो पुछां त विच ते हेतिरी भित आहे हिनखे कीअं ख़बर पई सुभान अल्लाह समझो सिंधी या बिरो की कयां सुभान अल्लाह हिनखे कीअं ख़बर पई त हेॾे ताम आयो आहे हेॾो वारो जेको सुतो पियो आहे कब्र में सुभान अल्लाह ऐं सुतो बि पियो आहे हो सुभान अल्लाह
छो त जेके ख़ैरात न मिलंदी वो सुतो पियो आहे उनखे कीअं थी ख़बर पए त मूडे न मोकिलियो अथई माना गमगीन थो थिए त हुन ॾे ताम आयो मूडे न आयो जेकॾहिं हिन द्वारे खे ख़बर पई थी त मवारे छोरे न मोकिलियो आहे त मदीने जे साईं खे क़बर में छो न ख़बर पवंदी हाणे ॿुधो माना जंहिं ॾे मोकिलनि था पंहिंजी औलाद साले सवाब तो उहो उते खुश थो थिए ऐं जंहिं ॾे नथा मोकिलनि उहो गमगीन थो थिए त मां उनखे थो चवां त जेके मोकिलण वारा आहिनि उन्हनि जो पंहिंजे बचनि ते औलाद ते एहसान आहे ऐं तूं जो पंहिंजे औलाद ते एहसान कोन्हे जो तो ॾे मोकिलनि छो त तूं पंहिंजे बचनि खे अल्लाह वारनि जो पंहिंजे नबी जो गुलाम कयो उन्हनि तो ॾे ईसाल सवाब मोकिलियो ऐं तूं पंहिंजे पुटनि खे सुभान अल्लाह जेके डिजो था तो खणो हां सुभान अल्लाह माना जेकॾहिं अबा हो जेकॾहिं सुन्नी हुजे त ख़ैरात करे न ॻाल्हाए छॾंदा सुभान अल्लाह सुन्नी हुजे त ख़ैरात करे न माना हुनखे फेराए केराए बेदबन जे टोले में छॾियई त हुन उनखे ईसाल सवाब न कयो ऐं साईं जावेद खे कबर वारे जो गुलाम बणायई सुभान अल्लाह आवाज नथो अचे मालूम थो थिए त जेकी ख़ैर और ख़ैरात कबी आहे उहा उन्हनि खे मिलंदी आहे ऐं ॿी हदीस में आहे त कल गरीकिल माए जीअं माण्हू पाणी में बुॾंदो आहे ईअं ई मैयत इंतज़ार कंदो आहे कबर में तवज्जो कयो कबर में इंतज़ार कंदो आहे मिशकातुल मसाबी हदीस तो कबर में इंतज़ार कंदो आहे बुॾल माण्हू जी वांगे अबा बुॾल माण्हू छा चवंदो आहे त को हथ ॾे मूंखे पाणी खां कढे रसूल तो चए त इंतज़ार कंदो आहे कंहिंजो अबिन औ अमिन औ अखिन औ वलदिन फरमायो त पंहिंजे भाउ जो पंहिंजे पीउ जो पंहिंजे माउ जो पंहिंजे भाउ जो पंहिंजे औलाद जो पंहिंजे दोस्त जो महबूब छा जो मुंहिंजे नबी फरमायो त दुआउनि जो सुभान अल्लाह बेशक सच्चा दुआउनि जो इंतज़ार कंदो आहे त मुंहिंजे लाइ को दुआ घुरे फरमायो मुंहिंजे नबी त जॾहिं उन जा पोयां उन जे लाइ ख़ैर ख़ैरात करे दुआ घुरंदा आहिनि न जीअं बुॾल माण्हू ॿाहिरि निकिरी अचे उनखे ख़ुशी थींदी आहे त पाणी बुॾल मां बची आयो हा त उन कबर वारे खे बि उन खां वधीक कबर में ख़ुशी थींदी आहे सुभान अल्लाह आवाज़ न आयो सुभान अल्लाह माना मालूम थो थिए त बराए ईसाल सवाब प्रोग्राम करण को गुनाह कोन्हे पर सवाब आहे सवाब ॻाल्हाए सवाब आहे ऐं उन्हनि खे मिलंदो आहे ऐं बाक़ी जेके न कंदा आहिनि त पोइ उन्हनि खे उहे वरी ॾिसी करे गमगीन थींदा आहिनि त छोरनि असां ॾे न मोकिलियो तो ॾे कीअं मोकिलियो पंहिंजे ख़र्च में पूरा आहिनि सुभान अल्लाह इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबअनकुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा सुभान अल्लाह हिकु बाटे सुभान अल्लाह इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबअनकुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा मां अल्लाह इरादो तो फरमाया त अहल बैतन का पलीती दूर कया इनके पाक बनाया अल्लाह ला पाक कंदड़ बनाया माना ये त पाण पाक पर जे मथा नजर फरमा इन उन्हनि खे भी पाक बनाए छॾने आवाज न आयो
पाण त पाक हिन उन्हनि के भी पाक बणायन। या जॾहिं आयत नाज़िल थी सईद तय्यब ताहिर आबदा हजरत अम्मा आशा सिद्दीका रज़ियल्लाहु तआला अन्हा सी फरमाए हजरत हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिता हुजूर खे चादर पातल न आहे इएं कंदे इमाम हसन साईं आयो हुजूर चादर जे हेठां आंदो इमाम हुसैन आयो हुजूर चादर जे हेठां आंदो हजरत फातिमा ज़हरा आई इएं चादर जे हेठां आंदो हजरत अली जुल मुर्तज़ा आयो चादर हेठां आंदो इहा आयत मुबारक पढ़ी पर मुबाहिले में साईं हथ मथे खणी फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती या अल्लाह ही भी मुंहिंजा अहल बैत थी सुभान अल्लाह ये जहते नजर कन चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह आवाज न आयो सुभान अल्लाह 12 महीनो मोटी ईंदो आहे न महरम शरीफ जो नथा ॻाल्हायो महरम शरीफ जो 12 महीनो मोटी ईंदो आहे त नबी जा ग़ुलामो महबूब जे अहल बैत जा ग़ुलाम पंहिंजे महबूब जे बचड़नि जो महफ़िल मल्हाईंदा अल्लाह अल्लाह मुझे आका नबी जो गुलाम हजरत अबू दर गफारी रज़ियल्लाहु ताला अन्हु काबतुल्लाह शरीफ में आयो ये काबे में आयो आखजुम बिबाबल काबा पाण काबतुल्लाह जे दरवाजे में हथ विधो मुंडे ख्याल कर दरवाजे में हथ विधई मानू दिसी रहा है काबे में अचण वारो काबे जे दीदार करण वारो काबे में ज़ियारत करण वारो काबे जे तवाफ करण वारो समाई तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ काबे में अचण वारो उहा ॻाल्हि तव्हां खे ॿुधायां जेकी दिल पर मोहम्मद को ॿुधी आयो आवाज तांजो मज़ो नथो ॾे ब्रेक लॻंदी सुभान अल्लाह उहा तव्हां खे ॿुधायां ॻाल्हि जेकी महबूब खां ॿुधी आयो आहियां छा ॿुधो यक़ूल ला इन मसल अहल बैती मसल सफ़ीनतुन नूह फरमायो त मुंहिंजा अहल बैत नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़ीअ जे मिसाल आहिनि अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो मन रकबहा नजा जेको ॿेड़ीअ ते सवार थियो उहो छोटकारे वारो थियो सुभान अल्लाह हेरे 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 अहल बैत जी बेड़ी चढ़ंदो न आवाज जेके चढ़णो आहे वो ॻाल्हाए ॿिया न ॻाल्हायो सुभान अल्लाह अहल बैत जी बेड़ी अल्लाह जे महबूब नूह अलैहिस्सलाम जो मिसाल ॾिनो त नूह अलैहिस्सलाम जे बेड़ीअ जे मिसाल आहिनि पाणी आयो बच्चा उहे जेके नूह अलैहिस्सलाम जे बेड़ी ते चढ़ियल न नबी जा ग़ुलामो अल्लाह जे नबी दुआ घुरी या अल्लाह मुंहिंजी क़ौम मुंहिंजो ख्याल न कंदी अदब न कंदी मौला बोड मोकिल हिननि खे तबाह कर जीअं दुआ घुरी जिब्रील आयो सोना नूह तुझी दुआ कबूल नबी जा ग़ुलामो कबूलियत जो शरफ मिलियो जिब्रील अचे मुबारक ॾिनी कबूल पर यार कबूल त थी पर कम 40 सालनि खां पोइ थियो सुभान अल्लाह अबा घणा साल 40 साल आवाज न आयो घणा साल 40 साल अब घणा हाणे असां हिकड़ी नमाज पढ़ी दुआ कबूल न थी त बाहर निकरी जंदा त नमाज भी असां पढ़ूं दुआ भी असां जी न लगी सुभान अल्लाह ता न बाबा लाड़ खणे यार ता चुप छो थी सुभान अल्लाह नबी दुआ घुरी जिब्रील आयो तुझी दुआ कबूल पर 40 सालन को पो कम थियो पर नबी शिकवा न कई
हाणे 40 साल भी त अरसो आ न बेड़ी तैयार उन बेड़ीअ खे लगी उॾेही अब छा लगी उॾेही जो बेड़ीअ खे लगी न त नूह अलैहिस्सलाम अर्ज़ कयो या अल्लाह बेड़ी खे घणो टेम ज़मीन ते पई उॾेही लगी छा कयां आशिको काठ खे उॾेही लगंदी पानी में उछलायो काठ खे उॾेही लगंदी या कारी मोबिल हणो या वरी स्प्रे कयो नबी जा गुलाम उॾेही लगी रब फरमायो जिब्रील अल्लाह नूह अलैहिस्सलाम जी मुझा अल्लाह इन ते 4 नाला लिख उॾेही भॼी वेंदी छा लिखां होर नूर लबसार किताब रब फरमायो इन बेड़ी ते लिखा अबू बकर उमर व उस्मान वाली आवाज न तो 4 न गला गला 4 अबू बकर उमर उस्मान अली लिखो त उॾेही भॼी वेंदी अल्लाह अल्लाह नूह अलैहिस्सलाम उन बेड़ीअ जे मथां लिखिया अबू बकर उमर उस्मान अली त उहा बेड़ी ता उॾेही भॼी वई ओ वाण वारो ख़ास करे मुहर्रम में उॾेही लगंदी आ सुभान अल्लाह गलायो सुभान अल्लाह पर ॿियनि खे छॾो लगंदी थोरी थोरी उॾेही असांजे सुनत छोकरनि खे सुभान अल्लाह अब नथा ॻाल्हायो छो त कारा लटा पाईंदे उते बीठा ॻाल्हायो नथा अल्लाह उते बीठा हूंदई हाणे बि टगल हिकड़ी जाइ ते कल हिकड़ी जाइ ते भया से छोरा सब बीठा छोरा सब कारण कबरना अरे बाजो छा छो त जे कुरान जो कसम तुजा शागिर्द कुरान तू न पढ़ाऊ नमाज तू न पढ़ाऊ पर न दिए छड़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह कल जी गाल न दिए छड़ी छाजे करे सुभान अल्लाह गलायो सही न सुभान अल्लाह ना दिए सही ना दिए हां समझ नी होशियार हां सजोरी तो सी वेठो सुभान अल्लाह नबी जे प्यार करण वारो मुस्तफा जे मोहब्बत रखण वारो सुन्नी महरमा सफरा रब्बिल अव्वला रब सानिया जमात अव्वला जमात सानिया रजबा शबाना रमजाना ज़िकादा सुलहजा 12 महीना सुन्नी हुंदो जे करे न 10 दियारा फिरियो मन तशब्बह बिकोम ही फह मिनो क़यामत जे लिहाड़े उनन सां गडु तो जेडो लटियूं होन सुभान अल्लाह गला करो सुभान अल्लाह बाकी रहो मसलो तो इनसे परेशानी भी आयो नहीं बाहर बाकी तो भक्त तो सुन्नी वट घणा गला जनता हां मुहर्रम में भी न्याज सुन्नी करे अब हर महीने में यारी सुन्नी करे रब्बिल अव्वल में मिलाद सुन्नी करे सदाई अल्लाह ने भतन ईसा ने सवाब भी सवाब हाने बेगुड़ा भी वाज करे यार मेरे रब मिलाद भी ये खाइने औ यारियूं भी ये खाइने ए जे पास न्याज भी ये खाइने ईसा ने सवाब भी ये खाइने पर ये तो सन्ना लगा पाए सुभान अल्लाह वो असा मौलवी के बचे मौलवी के आगे थोड़ी ये खाइने तो सब यारियूं मारियूं सब ये सन्ना लगा पाए हिलाल ता खाऊं ना गलायो तो मते कड़ी जवाब दे हस मसे कर जो सुभान अल्लाह तो के हराम नसीबा सुन्नी के हिलाल नसीबा तवज्जो करो फरमायो अबू बकर व उमर उस्मान वाली चैन यारन जाना लालक उड़े ही भजी वींदी ओ सुन्नी जो
जॾहिं उॾे ही वारा माण्हू मिलनी त चवंदो कर नारे तहक़ीक़ आवाज़ न आयो हक़ चार ॾाढा जो हक़ चार यार अब बेड़ी ते चढ़ंदो आहे न बेड़ी अहल बेत जी कंहिंजी ॻाल्हायो अहल बेत जी बेड़ी आहे बेड़ी दरिया में हले अब सुन्नी भी चढ़ियो छो त अहल बेत खे मञे थो वहाबी जे थो मां भी मञा थो ठीकु आहे चढ़ो उनो भी चढ़ियो ऐं मवाली जे थो मां भी मञा थो उहो भी चढ़ियो हाणे बेड़ी जॾहिं दरिया में हली मवाली वीचारो सदाई निंड हीअं जो न दरिया जे छोलनि में अखियूं जो पटे ॾिठई त सॼी बेड़ी मुलनि सां भरी सुभान अल्लाह छो त मवालनि जे नज़रे में हू ही हिकु आहिनि सुभान अल्लाह मवालनि जे नज़रे में हू ही हिकु आहिनि ॻाल्हायो छो न तव्हां बि वारा वारा हिन दफ़े हिकु थी वियो वोटनि में ॻाल्हायो श्री दादे ॻाल्हायो थोरो ॻाल्हायो रसूलुल्लाह जे मोहब्बत रखण वारो मुझे सोने नबी सां प्यार रखण वारो हेॾे ॾिस हेॾे हां अब मुल मवाली जो थियो न ॾिठई त सॼी बेड़ी मुलनि सां भरी पई आहे नारो है या अली अली न आवाज़ नथो ॾाढा जो या अली अली हाणे या अली जो चयई वहाबिन जो त असां हलूं था या अली चई न सुनी त याली कंदो न उहो छो भॼंदो हेरे छा चयई न आवाज़ न आयो ॾाढिया या अली बोलवी करे तो ताके बहुत छो तो याली हाणे याली जो कयई न त मुलनि जो त असां लहूं था बेड़ी तो सुन्नी भी जज्बाती हिकिड़ो वेठो अहमद अली वांगे उन वरी जो नारे तहक़ीक़ हक़ चार यार हुननि जो त असां बि हलूं था बाकी केर बचा जेके अहल बेत जा बि गुलाम चैन यारन जा बि खुली जो चैन यारन जा बि महबूब मिठे जे प्यारन जी असां ॻोल्हियल थिया फाक गली महबूब मिठे जे प्यारन जी असां ॻोल्हियल थिया फाक गली चश्मन ते रखे असां चुमंदा हां चश्मन ते रखे असां चुमंदा हां अबू बकर उमर उस्मान वाले चश्मन ते रखे असां चुमंदा हां चश्मन ते रखे असां चुमंदा हां अबू बकर उमर उस्मान वाले जोड़े जोड़ जहान जी पाण कयई परवार हादी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे साबन सथ में मज मस्जिद मणियादार चारई चंगा चौधार हुया है कांदा हबीब सी हुजूर फरमायो मां जा अहल बेत नूह अलैहिस्सलाम जी बेड़ी जे मिसाल आहिनि मन रकब वहां नचा जेको बेड़ीअ ते सवार थियो उहो छोटकारे वारो थी वियो जेको बेड़ी ते न चढ़ंदो उहो गरक थींदो उहो बुॾंदो उहो मरंदो उहो हलाक थींदो नबी जा गुलाम बेड़ी जॾहिं दरिया में हलंदी अवां मलाहन खां पुछो वञी त रात जो टेम दरिया में पाणी कीअं बेड़ी पार पतन ते कीअं पहुचे उहे मलाह सितारनि जो इल्म रखंदा आहिनि ही सितारो हिन जगह ते उन सितारे जे इल्म सां हो उन जगह ते पहुचंदा आहिनि मुंहिंजे पाक नबी फरमायो अल बेत जे बेड़ी ते चढ़ी करे असहाबी कन्नुजूम इhtadaytum साईं फरमायो मुंहिंजे असहाब सितारनि जे मिसल आहिनि हिदायत वारा जे बि असहाबी जी गुलामी ॾिने राय हिदायत वारो बणिजे माना अल बेत जे बेड़ी ते सवार थी असहाब जी दामन वठंदे त बेड़ी तुंहिंजी पतन पार करे वेंदी
आवाज न थो अचे इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अनकुम रिजस अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। चो सुभान अल्लाह, खुली चो सुभान अल्लाह। हुजूर चादर मुबारक मथो नहीं फरमा अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती, या अल्लाह हे मुंहिंजा अहल बैत। चो सुभान। इन रवायत मां असां जेको लफ्ज़ इस्तेमाल कंदा हूं न पंज तन पाक। अब अच्छा पंज तन आवाज न थो अचे पंज तन पाक। अब उन पंज केर रसूलुल्लाह चादर हेठा अलीयुल मुर्तजा हसनुल मुज्तबा मौला हुसैन सय्यदा तय्यबा ताहिरा आबिदा जाहिदा अम्मा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा। हे छा पंज। अब घणा आवाज न थो अचे छा पंज सुनीला अल्लाह कया गंज खुली खुली चो सुनीला अल्लाह कया गंज ऐं इन्हनि जी दामन पकड़ियो इहे जंहिंते नज़र कनि। चओ न सुभान। इहे जंहिंते नज़र कनि मुस्तफ़ा जी निगाह पत्थरनि ते पवे कलमा पढ़नि, काफरन ते पवे कलमा पढ़न, वणन ते नजर पए त कलमा पढ़े। हाँ हुजूर जी निगाह चाॾे वञे ओॾही कलमाई कलमा। कट्टा काफर रसूल जे साम्हूं आया, हुजूर निगाह कई कलमा पढ़ी। चओ सुभान। ॾाढा चओ सुभान अल्लाह। हे निगाह हे मुस्तफ़ा, ॿी निगाह हे मुर्तज़ा हज़रते अलीयुल मुर्तज़ा करमल्लाह वजहल करीम जी निगाह। उहा निगाह हज़रते अलीयुल मुर्तज़ा जी जे करे ओबासी न ॾे जाए अलीयुल मुर्तज़ा जी निगाह जे कॾहिं न पइजी वञे। चओ सुभान अल्लाह। हथ हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। नज़र पए अंधनि खे अखियूं मिली वञे, अंधनि खे अखियूं मिली वञनि, सुञा आसूदा थी वञनि। अलीयुल मुर्तज़ा शेरे खुदा मक्कतुल मुकर्रम जी सरज़मीन मां अचनि था। हेॾे ख्याल कर साम्हूं हिकिड़ो पिनण वारो फ़कीर थो अचे, चए थो अली अल्लाह जे नाले ते कुझु ॾे। साम्हूं अबू जिल बीठो हो, उनखे ॾिसी चई त लात ऐं मनात जे सदके कुझु ॾे। अबू जिल चयो त अली वञे थो, मुस्लमान चवंदा आहिनि सखी आ, वञी इन खां वठ। तकड़ो तकड़ो आयो, मौला अल्लाह जो नालो खणी आयो आहे। हज़रत अलीयुल मुर्तज़ा शेरे खुदा हीअं जेब में हथ हयो, पर गीदे में का शइ न हुई। मौला हू परेशान थियो, पर परेशान न थी, असांजे दर तां को ख़ाली न वेंदो आहे। हीअं हथ झल, हुन हथ झलिया, अली साईं कुझु पढ़ियो, उन ते दम कयो, हथ बंदि कराई, चई जंहिं मोकिलियो थी उन ॾे वञी खोल। हथ बंदि कयूं थो वञे। अबू जिल चयो त छा मिली, चई ख़बर कान्हे, चई खोल। हीअं जो हथ खोले त त्रीअ जे मथां सोनो लाल पयो आहे। सोनो सोनो लाल पयो। अबू जहल ॾिठो त अली साईं लाल कान हूंदो, अली साईं त ग़रीब आहे। अली मौला बीठो, अबू जहल आयो, लाल कान हुआंदी, ये ख़बर कान ही मुंहिंजी यारी लालन वारे मोहम्मद करीम सां। हुजूर जे साम्हूं अबू जहल आयो, हथ में काशे बंदि करे आयो। हुजूर खे तो चवे त हिन में घणियूं शयूं। हुजूर फरमायो चार। आवाज ॻाल्हाइणो था घणियूं चार। अबू जिल चयो साईं ॿ। नबी फरमायो चार। अबू जिल चयो साईं ॿ। हुजूर फरमायो चार। साईं कहिड़ियूं? फरमायो रूमाल आहे, रूमाल में लाल आहे, लाल जे अंदर कीड़ो आहे, कीड़े जे वाट में साओ पन आहे, जंहिं ते लिखियो पियो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह अल्लाह जीअं जो लाल खुलियो, अबू जिल तो चवे से अंदर जी कीअं ख़बर पए। हुजूर फरमायो भञ। जैसे भञा जो त लाल जी क़ीमत केर भरींदो? फरमायो ॻाल्हि कूड़ी निकरंदी, क़ीमत मां भरींदुमि। चए थो सही तव्हां ग़रीब आहियो, अव्हां वटि ताक़त किथे आहे? रसूल ही जबल ते इशारो कयो आहे, पूरो जबल सोना लाल थी वियो आहे। फरमा अबू जिल मां इन्हनि जो मालिक आहियां, पर मां मुहम्मद जो इन्हनि सां प्यार न आहे।
भगऊं अब छा कयूं भगऊं हाणे भजण खां पोइ कीड़ो साओ पन उन ते महबूब जो नालो लिखियल हुजूर फरमा कीड़े के घणो टाइम तरसियो आ तो या रसूल 400 साल तरसियो फरमाए तो पोइ सुको भी ना है साओ भी ना छाथो चवे कीड़ो छाथो चवे या रसूल अल्लाह हिन ते अहां जो नालो लिखियल हे नाले जी बरकत है न खुटंदो आ न वरी सुकंदो आ कीड़ो रसूल जी दामन वठे इस्म जी नाले जी त 400 साल पन खाए न खुटे न सुके ॻाल्हाए छो नथा पर जे सुन्नी दामन वठे जेको सुन्नी आ ॻाल्हाए दन वञी पिया दर पिया आओ अवाजे आसरे दन वञी पिया दर पिया आओ अवाजे आसरे आवाजे आसरे अल्लाह पल नथी साईं मूंखा परे बिन वनी बिया दर पिया जेके नबी जी आसरे उहे चो ॿिया न चवनि बिन वनी बिया दर पिया मन न मन कंहिंजो आवाज़ मदीने पहुची वञे बिन वनी बिया दर पिया पर साईं आवाज़े आसरे बिन वनी बिया दर पिया आवाज़े था बुझल वाक्या वॾा हुत मरोड़ी दा हॾा था बुझल वाक्या वॾा हुत मरोड़ी दा हॾा मूं जहिड़ा कई जॾा तवकल वेठा तो ते धरे मूं जहिड़ा कई जॾा तवकल वेठा तो ते धरे तवकल वेठा तो ते धरे अल्लाह पल नथी साईं मूंखा परे बिन वनी बिया दर पिया हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुंहिंजो आ मां मोहम्मद हुसैन आवाज ना आयो हुसैन मोहम्मदिया मोहम्मद हुसैनी ॻाल्हायो असली नथा ॻाल्हायो नबी जा गुलामो करबला जे मैदान ते हज़रत मौला हुसैन आया 10 मुहर्रम जी रात जी आई मौला हुसैन पंहिंजे गुलामन खे पंहिंजे खानदान खे घुराए विहारे पाण फरमायो त जंग जदीदन जी मूंसां है झेड़ो मूंसां है अवां वञो त तव्हां खे मुंहिंजे तरफ़ां इजाज़त आ का तव्हां ते मयार नाहे मां ॼाणा जदीदी ॼाणन संदस गुलामन अर्ज़ कयो त सोना हुसैन गुलामान हुसैनी जान देने से नहीं डरते ये सिर कट जाए या रह जाए परवाह नहीं करते सोना हुसैन कदमन में कुर्बान थींदा से दर न छॾींदासीं मौला फरमायो त जेकॾहिं तव्हां नथा वञो त अॼो की रात आखिरी रात आ अॼु निंड न करणी आ आराम न करणो आ
साईं छा कयूं फरमायो सॼी राति कुरान करीम पढ़णो किथे यासीन जो आवाज़ किथे मुज़म्मिल जो आवाज़ किथे मुदस्सिर जो आवाज़ किथे तोहा जो आवाज़ जाने काॾे अल्लाह जे मिठड़े कुरान जो आवाज़ अधरात थी मूडे तवज्जो कर अधरात थी रोण जो आवाज़ आयो दुखायल आवाज़ मौला हुसैन खीनी मां बार जो निकतो से त केर थो रोए नजर जो करे त बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा रोई रही आहे अल्लाह अल्लाह तकड़ो था वञन ज़ैनब होश संभाल केर ज़ैनब मौला हुसैन जी भेण फरमायो त ज़ैनब होश संभाल जीअं जो नजर पई पाण चुबड़ी पई आहे जेती अदा हुसैन सच ॿुधाए सुभाणे असां सां मदीने न लंदे हे काफ़िलो केर कतारींदो चेतो ज़ैनब छो ते कुरान पढ़ंदी पढ़ंदी निंड वठी वियमि ख्वाब में चिद सा तटे निकाब सा जान जेके खीमन जे चौदारू फिरन था पया माती जवान केर आयो परे जी वञो असां परदेदार ॼाणियूं आहियूं असां मदीने जूं मुसाफ़िराणियूं आहियूं असांजे त घरनि में मलाइक बि मोकल को सवा न ईंदा गिने परे थी वञो त चवनि था ज़ैनब निंड न कर उती हुसैन सां प्यार कर अॼो की राति महिमान थी आयो केर त निकाब हटाए फरमाए त नथी सुञाणी हे अलीउल मुर्तज़ा थी हे हसनुल मुज्तबा थी मां नानो मुहम्मद तुंहिंजो आयो आया न की आया हो फरमाए तव्हां मदीनो छॾियो आहे तव्हां मोहम्मद बि मदीनो छॾियो आहे पाण अर्ज़ कई था हुसैन सच ॿुधाए तव्हां असां सां मदीने न लंदो पाण रोई भाकुर पाए मिठी ॾेई फरमायो भेण रो न हे सॼो साथो तोखे काफ़िलो कायड़ो आ ओ ज़ैनब मुझो इम्तिहान खत्म थींदो भेण तुझो इम्तिहान शुरू थींदो पर ज़ैनब सब्र कजाए गिरेबान न फाड़ जाए वार न खोल जाए ओ ज़ैनब मुझे बनाने मुस्तफा यादो मयारी न थी पवा ओ ज़ैनब मुझे नाने जैसे समिंदा मंदर बल खुदूद गिरेबान न फाड़ जाए या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन ओ बेनब ज़ैनब सब्र कजाए पाड़ पजी भेड़ के समझाए हिया जो मोटिया त बेखी में रोण जो आवाज तो अचे वारा वारा के परचाए अल्लाह अल्लाह से तबीबी शारबानो रोई रही है पाण जल्दी जल्दी आया शारबानो होश संभाल चौथी रोई तो पाण चुपड़ी थी चलो हुसैन सच ॿुधाए तू असां सां मदीने न लंदे चई शारबानो छो चई मां कुरान पढ़ंदी पढ़ंदी निंड वठी वियमि ख्वाब में थी ॾिसां हिकिड़ी परदेदार अमड़ा जेकी अखियुनि मां लुड़क थी वाहे बीठी बि असांजे पासे न आहे पंहिंजे चादर सां ज़मीन खे मेड़े रही आहे ऐं मूंखे शारबानो निंड न कर उथी हुसैन सां प्यार कर अॼो की रात बेमान थी ज़मीन जा कुंगड़ा भी मेरे माती जामड़ छा थी करी जे थी कुंगड़ा थी मेरा मुझो हुसैन ते सुभाणे शहीद थी दो अल्लाह अल्लाह चवे थी केरा त निकाह वटाए थी फरमाए त नथी सुञाणी मां फातिमा ज़हरा आया है पिताई से फरमाए तो कुंगरा करबला जा मादर छे मेरियासी गलन तारत फुरा अलिय थे घियास रे मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे अलबेद जा गुलामो नहीं जो दिहाड़ो थियो सजो साथ कुर्बान थियो अरे असा जो गलियो थींदो आ जेडी मन लाश बाहरों खणी ईंदा आहियो कसम तो अल्लाह जो घर में अमल छा चवंदी आ सुठी चादर कढ जाए सुठी रिली कढ जाए
हे बीहर नहीं दुई पर करबला जे मैदान ते नबी जा बचड़ा अचन पिया त तथल वारी ते सुमारे पे मौला हुसैन 78 लाश ये कतार में पिया एकड़ो पाक जिसमें अतर हो हजरत गाजी अब्बास जो जेको मौला हुसैन खणी घर न आयो ये लाश कतारू कया पिया कसम तो अल्लाह जो इन अमड़न जे जिगर के सलाम ये लाश जी कतार पया आखिरी मौला हुसैन बतोआ मालो हुसैन तैयारी कया जंग जी इरादो कई जंग जी तैयारी करने जे ला सिधो इमाम सज्जाद जे खीने में आयो इमाम सज्जाद ज़ैनुल आबिदीन केरा नबी जा गुलाम हुसैन जो बच्चो जदी मोटी करबला में मदीने आयो हजरत इमाम मोहम्मद बाकर साईं तो चवे त पानी खड़ी भी दोस्त भी रोंदो हो मानी खड़ी भी दोस्त भी रोंदो हो त मु अर्ज कयो बाबा पानी थो आया रोई थो पानी थो आना रोई थो सब्या लफ्ज नचो फरमावो मोहम्मद बाकर तू करबला न ॾिठी मां करबला अखर सां ॾिठी पानी खड़ी नो आ त अस्कर जी उन याद पवंदी त मानी खड़ी नो आ त सुकैना जी भूख याद पवंदी थम अल्लाह अल्लाह वो इमाम सज्जाद जे खीमे में मौला हुसैन वयो मोकिलाण जे ला वने जो त इमाम ज़ैनुल आबिदीन उठो बीठो आ बीमार आ जे तो ज़ैनुल आबिदीन छो थियो आ बाबा इजाजत वठण जे ला उठो आया छो चई त इजाजत दे कादे जे जादे मुजो अदो अली अकबर वयो अदो कासिम वयो हजरत ओने मोहम्मद वयो बाबा इजाजत दे फरमायो तू बीमार आ तू साथ संभाली ने जे बाबा नानो मोहम्मद मथा मुखे बयार दे फरमा ज़ैनुल आबिदीन ना क़यामत ताईं जेके सैयद सदाईंदा उहा तुंहिंजी आल इमाम ज़ैनुल आबिदीन के मौला हुसैन फरमायो ज़ैनुल आबिदीन जी बाबा जेजा वालिद वफात कन अब्बा जहान छडे वजन उनके मिट माइट पगू बधराईंदा हन त मो भी पुटरा उनके पग बधायो हो ज़ैनुल आबिदीन चाचा भी शहीद थी वही भाईर भी शहीद थी वही सोट भी शहीद थी वही खानदान शहीद थी केर पग बधराईंदी हाने वेठो आ त मां हुसैन पंहिंजी हयाती में पग बधाया मोहम्मदी दस्तार खणी हजरत इमाम सज्जाद जे मथे ते रखे लेकिन फरमायो त ज़ैनुल आबिदीन अज खां पोइ तू मुंहिंजो पगदार पुटा पर वसियत तो कया ही जेको सॼो काफ़िलो वठी वनी पर जॾहिं महिल वठी वनी न ओ ज़ैनुल आबिदीन मदीने वनी त घर न वनी जाए लुटल काफ़ो मुंहिंजे नाने मोहम्मद जे दरबार ते वठी वनी नाने के वनी मुझाए सुरन वारा दुखन वारा हवाला दी करे चइजा त नाना मोहम्मद तुझे कुल्हन जे सार हुसैन सलाम पान मौला हुसैन ज़ैनुल आबिदीन का मोकिलाए हिय खीमन दे आयो मूडे त ख्याल कर आशिको खीमन दे जेमल आयो 78 लाश ये सामो बयान अल्लाह अकबर हिय लाश सामो बयान 70 लाश सामो बयान माशाअल्लाह मुको बुलजी 70 लाश ये सामो बयान नबी जा गुलामो मौला हुसैन जी ने अंदर आयो उन अमड़न ॾिठो त जंग जो सामान ॿधी आयो आ जेको वञे थो सो बोटे नथो न्याणी चुंबड़ी पई का अब्बा भी करेस का भाव भी करेस का चाचा भी करेस का घोट भी करेस चुंबड़ी पस हुसैन तू असा के छदे न वञ केर असा जो साथी थींदो पाण इन अल्लाह मा साबिरीन जी तलकीन करे अदा सभनी का मोकिलाए पर बीबी सकीना का न मोकिलाए छो न्याणीया मत हां न फाटी पस न्याण वारो पंहिंजे न्याणनि जो कदर कंदा कयो खुदा जो कसम आहे एतिरा पुटनि खे अबूअ मां प्यारो न हूंदो आहे जेतिरो न्याणनि खे अबूअ मां प्यारो हूंदो आहे पाण फरमायो त ज़ैनब जी अदा हुसैन सकीना जी पारत कॾहिं जो रात जो उथंदी आहे त निंड न कंदी आहे जेसि ताईं कि मां हुसैन भाकुर न पाईंदो आहियां मुझे सकीना जी पारत थी अल्लाह अल्लाह मौला हुसैन ही घोड़े ते चढ़ी रवाना थिया मूडे त ख्याल कर पो भली गोढ़ा गार ये क़यामत जे अज़ाब को बचाए छडी दे नबी जा गुलामो मौला हुसैन घोड़े ते चढ़ी ये खीमन दे मुंह करे हथ मथे खणी चई सलाम थव अबा एकड़ो सलाम दींदो आ त मोटी इंदुस मौला हुसैन सलाम करे तो त इंदुस मोटी कोन
अल्लाह अल्लाह मौला हुसैन ही रवानो थियो चंद कदम अॻिते हलियो घोड़ो हलण खां रुकिजी वियो मौला हुसैन तो फरमाया घोड़ा हया कर घोड़ा हया कर यजीदी दरकारों दा बीठा तो घोड़ो ज़बान हाल असा सोचे तो सही मां मजबूर आया कोई चई त ॾिस सकीना रोंदी थी अचे ऐं चवंदी पई अचे त घोड़ा अल्लाह जो नालो मुझे बाबे के जेको वञे तो मोटी नथो अचे पाण मौला हुसैन नथा पंहिंजे न्याणीअ खे भाकुर पातऊं रोई भाकुर पाए पंहिंजे पीउ खे चुंबड़ी थी चए त अबा हुसैन सभिनी खां मोकिलाई मां कहिड़ो ॾोह कई जो मूंखे न मोकिलाई नबी जा गुलामो पंहिंजे न्याणीअ खे मिठू ॾेई प्यार करे मोटाए खणी आया फरमाया ज़ैनब जी अदा अदा हुसैन जंग पूरी थी वई पाण फरमाया जंग पूरी न थी वई सकीना खे वठ सकीना जी पारत मौला हुसैन ही जंग जे मैदान में आयो जंग जे मैदान में जो हुज्जत काम कई मौला हुसैन मूंखे सुञाणो था मां महबूब जे कुल्हनि जो सार हुसैन मुझे हणियूं बचा खणी ज़ालिमो हे खत तव्हां क्या ज़ालिम ॾिठो त मौला हुसैन हुज्जत कायम करे ते बीठा ॾिसो था मैदान मल्हायो मौला हुसैन जंग मां तलवार कढी अलीअ जो बचो कामिल करबला में आया सैयद शेर तन मारे तलवारुन सी ढूंढ कयाऊं ढेर दहलिया उत दिलेर पसी हमलो मीर हुसैन जो अल्लाह अल्लाह मौला हुसैन अकेलो आ अली जो बच्चो आ बहादुर आ मैदान में लगी पियो आ इए पियो यजीदन के डुराए जिए धनार माल के डुराइंदो आ यजीदी भजंदा था वचन भया यजीदन चौकर जी हमलो कयो कानो तीर लगा कानो भाला लगा नबी जा गुलामो तीरन जा वस्कार थी विया तलवारुन जा वस्कार थी विया 33 तीर लगा है 34 तलवारन जा गाहाया मौला हुसैन जे जिस्म मां खून वण शुरू थी वियो जॾहिं खून वण शुरू थी वियो मौला घोड़े ते आयो 2 मिंट मूंडे ख्याल कर उन्हनि न्याणियुनि खीमन खां ॾिसी ॾिठो त हुसैन ज़मीन ते थो वञे त न्याणियूं रोई हिकु ॿी खे भाकुर विझी थियूं चवनि आख़िरी सहारो हुसैन सो बि ज़मीन ते थो वञे शिमिर लईन मौला हुसैन जे मथां आयो फरमाया शिमिर सीनो तो खोल सीनो जो शिमिर खोलियो पाण फरमाए त तू मुंहिंजो कातिल आ त नबी साईं फरमायो त हुसैन तू जो कातिल कुत्तो हूंदो ऐं जंहिंजे सीने ते निशान हूंदो इन जो सीनो खोले चे त शिमिर तू मुंहिंजो कातिल आ पर सौदो कर मूंसां ये कहिड़ो सौदो कयां ये सौदो इहो कर अॼु जुमे जो ॾिहाड़ो आहे 2 रकात निमाज़ पढ़ंदे शफ़ा कंदो मां शिमिर लथो असांजे वज़ू जे लाइ पाणी आहे मौला जे वज़ू लाइ पाणी न हो असांजे तयम लाइ ज़मीन आहे मौला जिथे हथ हणियो ते खून पियो लॻे मौला हुसैन तयम्मुम करे नमाज शुरू कई अल्लाह अकबर सिर सजदे में रखी जेके हुसैनी आयो हथ मथे खणो जेके मौला हुसैन जा मुरीद आयो हथ मथे खणो अॼु खां पोइ हुसैनी न सॾायो हुसैनी तॾहिं सॾायो जॾहिं 5 वॻे नमाज पढ़ंदा कयो मौला नमाज तलवार जे साए में नमाज पढ़ी असां मुरीदनि खे हक़ आहे त नमाज न छॾियूं मौला हुसैन जी सिर सजदे में रखियो यजीद ज़ालिम वार कयो शिमिर वार कयो छो जे करे न हुसैन बरकातू पढ़े हा त शिमिर जी शफा करे हा अल्लाह अल्लाह रब खे हो कबूल न हो त अहल बैत जे दुश्मन खे शफा मिलंदी हां जीअं सिर धड़कां धार कयो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन तीर ते खणी करे नमाज करण लगा नबी जा गुलामो मां तव्हां को पुछां थो त जेॾी महिल इहो मौला हुसैन शहीद थियो ज़ालिमन खीमन ॾे काह कई छा कयूं छा लुटियूं छा कयूं उहा मुंहिंजी ज़बान नथी चई सघे महबूब जे न्याणियुनि
जे खिमन के अंदर कहा कई ज़ालिमन छा कयो छा चवा ज़बान सा चवण न तो गुज़ार मुनासिब लगे नबी जा गुलामो इन्हनि खे कैद करे इमाम ज़ैनुल आबिदीन हथन में हथ खड़ियूं हणी ये कैद करे रवान लगा ये हलण लगा न त नबी जा गुलामो इमाम ज़ैनुल आबिदीन के बीबी ज़ैनब फरमायो ओ ज़ैनुल आबिदीन जी अम्मा बुभी इन ज़ालिमन के चो ज़ालिमो सा तवा सा हलऊं था पर जेके भी शहीद थी विया इन्हनि जा लाश मौला हुसैन खणी आयो ऐं मौला हुसैन जे पाक जिस्म के कोई खणी न आयो असा के इजाजत जो त असां मोकलायूं त वञूं नबी जा गुलामो जीअं मोकल मिली ज़ालिमन मोकल ॾिनी आहे तव्हां खां थो पुछां मूं ॾे ख़्यालु कयो उहे जेॾी महिल मथां आयूं त अम्मा ज़ैनब पंहिंजे भाउ खे कीअं चुबड़ी हूंदी न्याणी सकीना पंहिंजे बाबे के कीअं चुबड़ी हूंदी नबी जा गुलामो न्याणियूं चुबड़ी पयूं हिन रोवन थियूं पयूं पर नबी जा गुलाम हज़रत बीबी ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा हुसैन के जुम्मियूं ॾेई उथी करे मदीने दे मुंह करे दी चए या मुहम्मद ए नाना मुहम्मद आसमान जा मलाइका तोते सलाम कने नाना तू जो हुसैन पट ते पयो थी ओ नाना उज़वे खां धार लगो पियो थी ओ नाना तुझू न्याणियूं हेके ॼाणियूं बड़ियूं थियूं वञनी कसम थी अल्लाह जो सुनी ते असां जा आवाज़ मुस्तफा ॿुधे थो त पंहिंजे न्याणी जा आवाज़ मदीने में ॿुधा दर्दनाक आवाज किताबन में धोखे तो पहचा कर रुना पर परा भी रो पिया जदी बीबी ज़ैनब मदीने ने मुंह कर के या मोहम्मद ए सजा नाना मोहम्मद आसमान जा मलाइका तोते सलात पढ़न तू जो हुसैन बिल अराई मरमल भी दमाए तू जो हुसैन फटतो पयो थी खून में मिलायो पयो थी उज़वे का धार लगो पयो थी ए तुझू न्याणियूं के न्याणियूं बड़ियूं थी वञे थी नबी जा गुलामो मुझे महबूब के केॾो दुख पतो इहो लुटल काफ़िलो वठी रवानो थिया वाक़िया त वॾा आहिनि पर जॾहिं दमशक जे बाज़ार खां गुज़र कयूं और तू मर्द निकरी आया ज़ालिमन त इहो चयो नऊज़ बिल्लाह त बागिन जो काफ़िलो थो अचे पर यार अहल बैतन जो काफ़िलो हो जी अचे थो पयो उन काफ़िले ते जेॾीमहिल मर्दन औरतुनि जी नज़र पई टोलनि जा टोला ठाहे बीठा अल्लाह अल्लाह इहो काफ़िलो रवानो थियण लॻो हिकिड़ी कुराइड़ी माई आहे लठ ते टेक ॾींदी ॾींदी वेझो आई आहे अम्मा ज़ैनब खे पाणी बि ॾिनई कतल बि ॾिनई अम्मा वठी थी चवे त कुराड़ी तोखे रहम कीअं आयो तोखे रहम कीअं आयो जो असांखे पाणी ॾिनी आहीं केरे चए थी अम्मा मां फातिमत ज़हरा जे दर जी बानी अम्मा तुझो नालो छा आहे ते मुंहिंजो नालो बीबी फिदा आहे अम्मा पाणी छो ॾिनी चए थी अम्मा जॾहिं मां मदीने में रहंदी हुअसि जॾहिं अम्मा सैया साइण फातिमत ज़हरा जुदाई बि करे न मूं चयोमांसि अम्मा तोखो पोइ मां मदीने में न रहंदीमांइ त अम्मा मूंखे चयो हो त बीबी फिदा अल्लाह जो नालो थी वसियत थी कयां तुंहिंजे शहर मां लुटियल काफ़िलो लंघे न अल्लाह जे नाले ते पाणी ज़रूर पीआरिजांइ अम्मा ज़ैनब थी फरमाए असी अहल बैत आहियूं असां थोरो कंहिंजो न खणंदा आहियूं छा एवज़ ॾियां मां त सॼो साथ लुटायूं थी अचां छा एवज़ ॾियां चए थी अम्मा ॿियो एवज़ न खपे अम्मा मां मदीने में रहंदी हुअसि न ज़ैनब सां प्यार कंदी हुअसि हुसैन खे रांदि खेॾंदसि मुंहिंजे लाइ दुआ घुर तूं मुसाफ़िर आहे मुसाफ़िर जी दुआ क़बूल थींदी आहे तूं दुआ घुर ईअं न मरा ज़ैनब हुसैन ॾिसी मरा ईअं जो अमर चवे थी लफ़्ज़ त बीबी ज़ैनब रोई थी चए त बीबी फिदा हे ज़ैनब के ॼाणी बणी थी वञे हुसैन तीर ते छाड़ अथई
बीबी फिदा रज़ियल्लाहु ताला अन्हा काफिले जे कढ लगी पई यो लुटियल काफिलो जॾहिं यज़ीद लानती जे साम्हूं आयो मौला हुसैन जो सिर मुबारक आॾो रखियो ओ ज़ालिम निभागो लानती छा पियो करे 2 मिंट मूं ॾे ॾिस पोइ भली ॻोढ़ागारी जहन्नम जे अज़ाब खां बचाए छॾींदई नबी जी मोहब्बत में बचन में थो रोई हीअं छड़ी हथ में ही ज़ालिम जे यज़ीद जे उहा छड़ी खणी हीअं लबन खे पियो मौला हुसैन जे लबन खे पियो नबी जा गुलाम ये लबन के तो हणे ना उहा कुराड़ी जनी जेल छिबी लठ ते ठेकड़ी थी जे एतरो जज्बो थी जो जेल सिधी पाण फरमा यज़ीद शर्म न थो अचई बुढ़ी न थो मरी उन लबन सां हरकत थो करी जिते मोहम्मद मिठू ॾिनो यज़ीद ज़ालिम तो ये केड़ा माई जेके जुरत थी या मुझे सामो ते कला श्री कलम जो यज़ीदी तलवारूं खणी उठा तो उन बीबी फिदा जा माइट भी फौज में मौजूद आ उन्हनि तलवार के खबरदार असा जे खानदान जी माई आ जे बीबी फिदा के तकलीफ दिनो त मैदान जंग बणजी विंदो जी लफ्ज चया न अदा 2 मिंट मुरिस 2 मिंट जी लफ्ज चयई न त जे बीबी फिदा के तकलीफ दिनो त मैदान जंग बणजी जे असा जे खानदान जी औरत है ये लफ्ज अम्मा ज़ैनब जे कन्न ते बयान आसमान दे मुंह खणी रोई चेसी त या अल्लाह बीबी फिदा जा माइट रहा जे एवज तलवारूं खयूं मुंहिंजो जको रहियो ई कोन्हे केर तलवारूं रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा हफ़िज़ना अंत खैरुल हाफ़िज़ीन अल्लाहुम्मा हफ़िज़ना अंत खैरुल हाफ़िज़ीन अल्लाहुम्मा हफ़िज़ना अंत खैरुल हाफ़िज़ीन अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्ल अल मौत व रहमना इंदल मौत व ला तुहज़िबना बअदल मौत व ला तुहज़िबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर मुंहिंजा मालिक पिठा हे जेको ईसा दे सवाब जो प्रोग्राम थियो आहे उन बाबे खे जन्नत नसीब फरमा कब्र कुशादी फरमा मुझ महबूब करीम जी शफात नसीब फरमा आगोश बना महबूब जे मुझा मालिक सही रहम फरमा मुझा मौला महबूब जे वास्ते विंदुर खान के मुझा मालिक साईं जन्नत नसीब फरमा मगफरत फरमा कब्र कुशादी फरमा महबूबन जो पारो नसीब फरमा मुझा अल्लाह उन जे पोयन जी पारत थी जे दोस्तन ही गरजी सजी प्रोग्राम किया मुझे माल मिलकत रिज़्क रोजी इज्जत आबरू में बरकतों अता फरमा राजी थी मुझा मालिक था राजी थी सभिनी सा असा जे सीने में अहल बैत जी सच्ची मोहब्बत नसीब फरमा नबी जे असहाबा जी मोहब्बत नसीब फरमा महबूब जो प्यार नसीब फरमा अल्लाह जिक्र हुसैन जी सदके असा सभिनी के जल्द मदीने पाक जी हाज़िर नसीब फरमा काबतुल्लाह जो तवाफ नसीब फरमा राजी सी असा सा जेके वारा आया जेके ना आया सभिनी के नबी जे इश्क से आबाद फरमा मोहब्बत रसूल से आबाद फरमा मौला है जामिया मस्जिद शरीफ के आबाद फरमा जेके नंढा हिते कुरान पढ़न था उनके फैज़ सां कुरान जे फैज़ सां फैज़ा बना जमायत अहले सुन्नत के आबाद फरमा अहले सुन्नत जो मस्जिद मदरसा आबाद फरमा अहले सुन्नत जो दरगाहों आबाद फरमा दरगाहों जा गादी नशीन आबाद फरमा अल्लाह से मुझे मुर्शिदन करीमन के कामल सेहत खिजरी हयात अता फरमा क़िबला साहिबजादा सैयद अताउल्लाह शाह बादशाह के कामल सेहत अता फरमा ॾाढा आमीन चो साईं हॉस्पिटल दाखिला दुआ के वाला सदन कामल सेहत अता फरमाए खिजरी हयात अता फरमाए जे कुर्बानी ॾिनी आहे सईद आक़िब अली शाह बादशाह अल्लाह से उनखे भी कामल सेहत अता फरमाए खिजरी हयात अता फरमाए मौला करीम जे मुर्शिद जे बचड़न जो खैर फरमा हवेली पाक जो खैर फरमा दरगाह अलिया हुसैनाबाद जो खैर फरमा उन सोने सीर सदके असा जे अहल याल खैर फरमा असा से राजी थी काफी टेम खां ही दोस्त हिते वेठा आहिनि अल्लाह से जो वेहण कबूल फरमा मूं गुनाहगार जो चवण कबूल फरमा इन जो बुधण कबूल फरमा मौला बेनिमाज़न के नमाज पढ़ने की तौफीक अता फरमा बेजिक्र करण वार के जिक्र करण की तौफीक अता फरमा दुरूद सलाम पढ़ने की तौफीक अता फरमा राजी थी असा मुझा मालिक मिठा महबूब जे वास्ते जनाब हाफिज जावेद अहमद उन जा बिरादर जेके भी आहिनि अल्लाह से सभिनी खे आबाद फरमा मुझा मालिक साईं राजी थी असा या अल्लाह सब चो या अल्लाह
खुली खुली चो या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या अजीज या गफ्फार या रब्बल आलमीन इस्तजिब दुआई मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि अजमईन ला इलाहा